सिंध जा माण्हू वधीक बरसातनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहनि। मौसमियात खाते अॼु वधीक तेज़ हवाउनि ऐं मींहं पवण जी आगाही करे छॾी आहे। मौसमियात खाते मूजिबि सिंध में हवा जो घटि दबाव 23 अगस्त ते दाख़िल थींदो। 23 खां 24 अगस्त दौरान सिंध में ऐं अॼु खां 22 अगस्त दौरान ओभरंदी बलूचिस्तान जे इलाइक़नि में बरसात जो इम्कानु आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध जा माण्हू वधीक बरसातनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहनि। मौसमियात खाते अॼु वधीक तेज़ हवाउनि ऐं मींहं पवण जी आगाही कई आहे। मौसमियात खाते मूजिबि सिंध में हवा जो घटि दबाव 23 अगस्त ते दाख़िल थींदो। 23 खां 24 अगस्त दौरान सिंध में ऐं अॼु खां 22 अगस्त दौरान ओभरंदी बलूचिस्तान जे इलाइक़नि में बरसात जो इम्कानु आहे। मौसमियात खाते अॼु वधीक तेज़ हवाउनि ऐं मींहं पवण जी आगाही करे छॾी आहे। मौसमियात खाते मूजिबि सिंध में हवा जो घटि दबाव 23 अगस्त ते दाख़िल थींदो। 23 खां 24 अगस्त दौरान सिंध में ऐं अॼु खां 22 अगस्त दौरान ओभरंदी बलूचिस्तान जे इलाइक़नि में बरसात जो इम्कानु आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध जा माण्हू वधीक बरसातनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहनि। मौसमियात खाते अॼु वधीक तेज़ हवाउनि ऐं मींहं पवण जी आगाही कई आहे। मौसमियात खाते मूजिबि सिंध में हवा जो घटि दबाव 23 अगस्त ते दाख़िल थींदो। 23 खां 24 अगस्त दौरान सिंध में ऐं अॼु खां 22 अगस्त दौरान ओभरंदी बलूचिस्तान जे इलाइक़नि में बरसात जो इम्कानु आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध जा माण्हू वधीक बरसातनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहनि। मौसमियात खाते अॼु वधीक तेज़ हवाउनि ऐं मींहं पवण जी आगाही कई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां इमदाद सुमरा खां। जी इमदाद। जी इमदाद, वधीक छा चवणु आहे मौसमियात खाते जो? कराची के मुख्तलिफ इलाक़नि में वक़्त वक़्त सां बरसात जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। जिन तां मौसमियात खाते पारां जेको सिंध जे राजधानी शहर कराची में हल्की बूंदाबांदी पवण जी आगाही करे छॾी आहे। जिन तां मौसमियात खाते जो इहो चवणु आहे त ही बरसात जे करे तक़रीबन 5 मुख़्तलिफ़ इलाइक़नि बल्दिया टाउन, लियारी, शेरशाह, गुलशन इकबाल समेत केतिरनि इलाइक़नि में वक़्त वक़्त सां बरसात जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। बरसात पवण सबबि बरसात जो पाणी जेको आहे उहो रोडनि रस्तनि ते बीहजी वियो आहे। जी महिरबानी इमदाद सुमरा तफ़सीलनि जे लाइ। जी नाज़रीन, अवांखे आगाह कई पिया। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध जा माण्हू वधीक बरसातनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहनि। मौसमियात खाते अॼु वधीक तेज़ हवाउनि ऐं मींहं पवण जी आगाही कई आहे।